मां त यार नसीबा सां शादी कंदुसि। बस हाणे बस वॾो आयो आहे नसीबा सां शादी करण। भला वज़ीरा सां न वज़ीरा न नसीबा, तव्हां ॿई न पंहिंजा हक़ बशकराए छॾियो। ककर ये मसला ॻाल्हियूं ज़रिए हल थी सघनि था। बाक़ी धमकाइण त तुंहिंजा वॾा बि आया, जॾहिं उहे मूंखे हिरासा नथा करे सघनि त पोइ तूं छा करे? हिन वक़्तु मां के बि ॻाल्हियूं करणु नथो चाहियां। सिर्फ़ु मौजी भेण मूंखे खपे। पुलिस सां तव्हां मिली आया आहियो त पुलिस चढ़ाई कोन कंदी, पर मूंखे इहो ॿुधायो इन्ही हाथी खे केरु लिटाईंदो? अदा सोडल गुलपरीअ खे चाहे थो, हू कहिड़े बि हाल में हूंदी न उनखे क़बूल कंदो। सोडल असांजो गुलपरीअ खे क़बूल कंदो, पर अॻियां असांजो दुश्मन आहे। मंसूर खान जो अंदाज़ो ई नथो लॻाए सघिजे त चोरी उन वटि आहे